रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वधीक मुक़द्दम आहे। हाणे राशिद साहब चयो छा आहे, राशिद महमूद इहो बयानु ॾिनो आहे त तव्हां चवंदा हुओ मज़हब खां इंसान वॾो। इंसान त सभु इंसान आहे, मज़हब खां इंसान वॾो त पोइ सिंध जे अंदरि रहंदड़ बर्मी, बंगाली, पठान उहे बि इंसान आहिनि। जॾहिं मज़हब खां इंसान वॾो आहे त पोइ उन्हनि इंसान खे जीअं मिजाइनि ॾियो, उन्हनि खे छो था कढो? उन्हनि जो बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो त उहो सिंध में बर्मिन खे, बंगालिन खे, पठाणनि खे आबाद करणु घुरे थो। हक़ीक़त ईअं न आहे। उन जे चवण जो मक़सदु इहो हो त जहिड़ी तरह सिंध में तव्हांखे धारिया मंज़ूर न आहिनि, पठाण मंज़ूर न आहिनि, बंगाली मंज़ूर न आहिनि, ऐं सिंध जे अंदरि तव्हांखे बर्मी मंज़ूर न आहिनि, अहिड़ी तरह हिन बाबुल इस्लाम सिंध ते असांखे गुस्ताख़ रसूल मंज़ूर न आहे, शियार इस्लाम जी गुस्ताख़ी कंदड़ मंज़ूर न आहे, मस्जिद मदरसे ते आंगुर खणंदड़ मंज़ूर न आहे। हिन वक़्तु उहे बि सिंध जे हक़नि जा दावेदार आहिनि। सिंध जे हक़नि जे लाइ पंहिंजो पाण खे जेको आहे त हीरो करे पेश करे रहिया आहिनि। जन वटि अफ़रादी क़ुवत ई कोन्हे। आंगुरनि ते ॻणण जेतिरा उन्हनि जा माण्हू आहिनि, आंगुरनि ते ॻणण जेतिरियूं चंद उन्हनि वटि ॾेॾेरियूं आहिनि। कंहिं बि क़िस्म जी उन्हनि वटि जेको फॉलोइंग न आहे, कंहिं बि क़िस्म जी अफ़रादी क़ुवत न आहे, जंहिंते पाण खे जेको आहे त हीउ वॾो क़ौम परस्त ऐं सिंध जो जेको आहे त हक़ीक़ी शऊर सम्झनि था। ताज़ो जेको आहे त उमरकोट मसइले ते सिंध जा जेके कामरेन लॾो आहे, जेको लूसी लॾो आहे, उन्हनि ते त मयार ई न आहे। पर सिंध जे क़ौम परस्त जो लोबादो उहो ॾियल अयाज़ लतीफ़ पलेजो, जंहिंखे पंहिंजी अवामी पार्टी रसूल बख्श पलेजो जेको हिन जो पीउ हुयो, उन दौर में हिनखे थोॾे छॾियो, हिनखे क़बूल न करनि पिया। उन वञण खां पोइ हिन जो कुतबु खुलियो। उन वक़्तु हिन जी अवामी पार्टी जुदा हूंदी, पलेजे साहिब जी पार्टी जुदा हूंदी। हाणे उहो बि अची करे सिंध धरती जे हक़ीक़ी वारिस शहीद ख़ालिद महमूद सुमरो जे पगदार पुटु राशिद महमूद सुमरो जे ख़िलाफ़ ज़बान दराज़ी करे थो। मां न्यूट्रल थी करे सिंध खां सुवाल कयां थो त तव्हां ॿ पलड़ा रखो, हिकिड़े पलड़े में अयाज़ लतीफ़ साहब खे रखो, हिकिड़े पलड़े में राशिद महमूद खे रखो, पोइ पलड़नि जी जेको आहे वज़न कयो त कहिड़ो पलड़ो भारी पए थो। सिंध जे हक़नि जी हक़ीक़ी जदोजहद केरु करे थो? अयाज़ लतीफ़ पलेजो करे थो, अयाज़ लतीफ़ पलेजो जो पीउ करे थो, या राशिद महमूद सुमरो करे थो ऐं राशिद महमूद जो पीउ करे थो। सो इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जो सिंध इन्हनि ते गहरी नज़र करे सघे थो। अयाज़ लतीफ़ पलेजा तुंहिंजो सिंध जे लाइ कहिड़ियूं ख़िदमात आहिनि? तूं ॿुधाए त सिंध जे हुकूक जे लाइ तूं अमली इक़दामत कहिड़ो कयो आहे? तूं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ कहिड़ी तहरीक हलाई आहे? तूं सिंध जे वसीलनि जज़ीरनि जे लाइ कहिड़ी तहरीक हलाई आहे? तूं कालाबाग डैम खे कहिड़े एतबार सां रद्द कयो आहे? हिन वक़्तु सिंधु दरिया मां 6 कैनाल जेको आहे ज़रदारी जी मंज़ूरी लाइ थिया आहिनि। तूं ज़रदारी जे ख़िलाफ़ केतिरियूं तकरीरां कयूं आहिनि? असांखे तुंहिंजे किरदार जी सॼी ख़बर आहे। कासमाबाद जी टिकेट ते बीही करे पीपलनि सां राति जे अंधेरे में कंप्रोमाइज़ करण वारो तूं आहीं। नौजवाननि खे जोशीलियूं तकरीरां करे उन्हनि जे ज़हन में भूसो भरे ऐं अंदरो पीपल्स पार्टीअ सां गठु जोड़ करे पंहिंजा मफ़ादात हासिल करण वारो तूं आहीं। हितां जुदा मफ़ाद हासिल कयो था, बैरून दुनिया खां जुदा मफ़ाद हासिल कयो था त हिते मज़हब मुखालफ़त कंदासीं, मौलवी मुखालफ़त कंदासीं त ॿाहिरि मुल्क जी एड, ॿाहिरि मुल्क जो टुकुर, ॿाहिरि मुल्क जो गबो तव्हांखे मिलंदो। ऐं अमेरिका में वेठल हिकिड़ो यूट्यूबर इम्तियाज़ चांडियो साहिबु हर वक़्तु मज़हब ते तनक़ीद करे थो, इंसानियत खे आड़ बढ़ाए, मज़लूमियत खे आड़ बढ़ाए। इम्तियाज़ चांडियो साहिबु तूं अमेरिका में वेठो आहीं, अमेरिका जी सरपरस्ती में फ़लस्तीन जे मथां इहा लग़ार हले पई। हिन वक़्त ताईं हिकिड़े साल जे अंदरि 70,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि, जंहिंमां 10 खां 12,000 ताईं नंढड़ा ॿार, मासूम ॿारड़ियूं, खीर पियाक ॿार, बेसम्झ ॿार उहे शहीद थिया आहिनि। इम्तियाज़ चांडियो साहिबु कॾहिं उन्हनि जे लाइ लाइव फेसबुक ते अची करे त तूं मथो न आयो आहे? ऐं जेको आहे त मज़हब जे ख़िलाफ़ु, इस्लाम जे ख़िलाफ़ु, हिन कुंभर वारे मामले ते अची करे तूं आसमान मथे ते खयो आहे। जेकॾहिं हक़ीक़ी तोखे दर्द आहे इंसानियत जो त पोइ इन मामलनि ते तूं छो ख़ामोश आहे? इम्तियाज़ चांडिया साहिबु तूं जेको आहे त सिंध जे शऊर खे, हक़ीक़ी शऊर खे सम्झो ई न। सिंध जो हक़ीक़ी शऊर 6 अक्टूबर ते उमरकोट में नज़र आयो। तव्हां तबादलो करायो सिंधु नवाज़ गांगरे जे प्रोग्राम जो ऐं राशिद महमूद सुमरो जे प्रोग्राम जो, त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ॾिसो पब्लिक कंहिंसां गॾु आहे, आवाम कंहिंसां आहे, सिंध कंहिंसां गॾु आहे, अफ़रादी क़ुवत कंहिंसां गॾु आहे। ऐं अञा हिकिड़ो ॿियो जेको आहे त नाम निहात लीडर रियाज़ चांडियो, जंहिं पंहिंजे पुट जो निकाह पंडित खां पढ़ायो। तोखे इहा बि ख़बर न आहे त पंडित निकाह पढ़ी सघे थो या नथो पढ़ी सघे। निकाह
उहा सुनत कंहिंजी आहे? कंहिं पंडितनि जे वॾनि जी सुनत आहे या इस्लाम पसंदनि मौलवियुनि मज़हबी दोस्तनि जे सरवाण नबियनि जे ताजदार इमाम लंबिया मोहम्मद मुस्तफ़ा जी सुनत आहे? तोखे इन शइ जी ख़बर न आहे। तूं पंहिंजे पुट जी शादी में पंडित घुराए हाणे अची करे चए थो त मज़हब इंतिहा पसंदि आहे, मज़हबी जुनूनी आहिनि। तोखे कंहिं हक़ ॾिनो आहे? पहिरियों तूं पंहिंजो इहो त फाइनल कर त तूं इस्लामी मुस्लमानी वारा कमु करे थो या नथो करे। तव्हांखे हक़ कंहिं ॾिनो आहे त सिंध सां मुहबत जे इज़हार में तव्हां इस्लाम मुख़ालिफ़ एक्टिविटीज़ कयो, इस्लाम मुख़ालिफ़ सरगर्मी कयो ऐं तवक़ो था रखो त मौलवी ख़ामोश रहंदा, मौलवी जेको आहे त सुतल रहंदा। इहा तव्हांजी भुल आहे। जेकॾहिं कंहिं चंद मौलवियुनि जे लुबादे ओढ़ियल बदमाशनि जी बदमाशी करे इस्लाम ते वार कंदव, कुझु ज़ानी जेके मस्जिद मदरसनि में घुसी अची करे ग़लति कमु करंदा, असां बरमला उन्हनि जी बि मुखालिफ़त कई आहे। उन्हनि जे लाइ बि सज़ा हुजे, सरेआम सज़ा मिले, उन्हनि जे लाइ बि ईअं हाफ फ्राई फुल फ्राई थिए, असां को एतिराज़ न आहे। असां ख़ुदि मुतालबो कयूं था, पर अहिड़नि किरदारनि जे करे तव्हां हक़ीक़ी किरदारनि खे फ़रामोश कंदव? तव्हां हक़ीक़ी मस्जिद मदरसे मौलवी ते तंज़ कंदव? क़तन तव्हांखे इन कम जी इजाज़त न मिलंदी। जेकॾहिं अॼु खां पोइ अञा बि तव्हांजी छुड़वागी बंदि न थी, तव्हां सिंध खे ॾिनो छा आहे? यूनिवर्सिटियुनि जे अंदरि वञो त नशो, यूनिवर्सिटियुनि जे अंदरि वञ त शराब, यूनिवर्सिटियुनि जे अंदरि त बेहयाई, छुड़वागी, तालीम जी तबाही। तव्हां सिंध खे कहिड़ो शऊर ॾिनो आहे? तव्हां जे वॾनि जंहिंखे तव्हां फॉलो कयो था, GM खां वठी जेके सिर्फ़ु तव्हांजो इहो रोज़ी रोटी इस्लाम मुखालिफ़त ते जेको आहे त जारी थिए थी। जेकॾहिं इस्लाम मुखालिफ़त बंदि कयो, हक़ीक़ी माननि में सिंध जी जदोजहद कयो, त तव्हांजी रोज़ी रोटी बंदि थी वेंदी। ऐं तव्हां सिर्फ़ु कौम परस्त न आहियो, KPK में बि कौम परस्त जमातूं आहिनि, ANP वॾी कौम परस्त जमात आहे। उनखां अलावा बलोचिस्तान में बलोच जेको आहे काफ़ी कौम परस्त जमातूं, पर उहे त क़ुर शरीफ़ जूं आयतूं पढ़ी करे पंहिंजी तकरीरनि जी इब्तिदा कंदा आहिनि। उहे त इस्लाम जूं ॻाल्हियूं शुरू करे हज़रत उमर फारूक जे दौर जा मिसाल ॾेई करे पंहिंजी तकरीर शुरू कंदा आहिनि। पोइ तव्हां ऐं उन्हनि में इहो फ़र्क़ु छो आहे? उन्हनि वटि मज़हबी मुखालिफ़त छो न आहे? पोइ लॻे थो त उनखे लीड करण वारा वॾा के चङा आहिनि, तव्हांखे लीड करण वारा भारत में, अमेरिका में, यूरोप में वेठा आहिनि, जेके तव्हांखे गाइड ई इहो कनि था त तव्हां इस्लाम मुखालिफ़त जारी रखंदव त तव्हांजी रोज़ी रोटी जो इंतज़ाम थींदो। असां उमेदु कयूं था सिंधी शऊर खां त इन तूफ़ान बदतमीज़ जो मुक़ाबिलो कंदा। हर शऊरमंद, हर सान्यावंद इन लिबरल लॾे खे, इन लूसी लॾे खे रद्द कंदो। जे न त पोइ इंशाअल्लाह उलमा इकराम असांजे ॿाहुनि में ज़ंजीर विधा आहिनि, असांजे पेरनि में ज़ंजीर विधा आहिनि। पोइ उन्हनि खे खोलणो पवंदो। पोइ ॾिसूं था त सिंध जे अंदरि कहिड़े अंदाज़ सां उहे शयार इस्लाम जी गुस्ताखियूं कनि था, सिंध जे अंदरि कहिड़े अंदाज़ सां उहे पैगम्बर अलैहिस्सलाम जी गुस्ताखियूं कनि था, सिंध जे अंदरि कहिड़ी तरह सां उहे इस्लाम मुखालिफ़ सरगर्मियूं करनि था। पोइ असां ॾिसूं था त उहे सिंध जे अंदरि इहे चंद 10, 15, 20, 25 माण्हुनि जो जथो वठी करे कीअं सिंध खे यारगुमाल बणाइण जी कोशिशि करनि था, पर इहा इन्हनि जे बस जी ॻाल्हि न आहे। इंशाअल्लाह क़यामत जी सुबुह ताईं मोहम्मद मुस्तफ़ा जो इस्लाम बि रहंदो, सिंध धरती बि रहंदी, सिंध धरती जा के वारिस बि रहंदा। कंहिं माई जे लाल खे अॻिते ज़रूरत न थींदी त को शयार इस्लाम ऐं असांजे पाक पैगम्बर इमाम लंबिया मोहम्मद मुस्तफ़ा जी शान में गुस्ताखी करे जेकॾहिं का अहिड़ी हरकत कई वई त पोइ मौलवियुनि जो, मज़हबी तबिके जो ऐं मज़हबी आशिक़नि जो, परवाननि जो ॿियो रुख़ हूंदो ऐं ॿियो सैलाब हूंदो, ॿियो तूफ़ान हूंदो, जंहिंखे रोकणु, जंहिंखे झलणु हिन क़ौम परस्त धुरनि जे वस में न हूंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।